बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे? उम्मीद आहे त तव्हां अल्लाह जे करम सां ठीकु हूंदा। मां आहियां मुश्ताक अहमद कलोरो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जो असांजे चैनल खे लाइक कयो था। आउं सभिनी जो थोराइतो आहियां। अॼु तव्हांजे आदो कहाणी पेश कंदासीं ॾाई झिरकी। बादशाह त पाण अलाह हुआ, पर ज़माने जो हिकु बादशाह हो जंहिंखे ॻोल्हेल सां पखी मारण जो शौक़ु हो। बादशाह जे हिन शौक़ खे ॾिसी मुल्क जे ॿियनि बि केतिरनि ई माण्हुनि ॻोल्हेल सां पखी मारण शुरू करे ॾिना। बादशाह खे फ़क़ति उहे ई माण्हू वणंदा हुआ जेकी ॻोल्हेल सां पखी मारींदा हुआ। बादशाह पंहिंजे ख़ासि माण्हुनि सां गॾु हर रोज़ु पखियुनि जे शिकार ते निकिरंदो हो ऐं पोइ पखी मारे मारे आख़िरकार हिकु ॾींहुं महिलात ऐं बाग़ीचे जा सभु पखी ख़तमु करे छॾिया। हिकु ॾींहुं बादशाह पंहिंजा माण्हू साण करे पखियुनि जी ॻोल्हा में झंगल ॾे शिकार लाइ निकितो। पखियुनि जी ॻोल्हा में हिन हिकु हिकु वणु हिकु हिकु ॿूटो करे ॻोल्हा कई। वींदे जबल ऐं ऋण पट बि ॻोल्हियाऊं, पर किथे बि को पखी नज़र न आहिनि। ॿेपरीअ दारे हू हिकु बनीअ में अची निकिता। उहा एॾी त वॾी बनी हुई जो हिकु कुंड खां संदसि ॿी कुंड नज़र पे न आई। उन जे विच में हिकु वॾो घाटो वणु हो। बादशाह ऐं संदसि माण्हू उन वण ॾे वधिया। हू वण वटि पहुची हिन जे हेठां थकु भञण लाइ वेही रहिया। हू सभु थकल हुआ, पर तंहिं हूंदे बि हिननि पखियुनि जी ॻोल्हा में वण ॾे ॾिसणु बंदि न कयो। उमालक बादशाह जी नज़र हिकु झिरकीअ ते पई जेका वण जे बिल्कुलु हेठिएं ॾार ते वेठी हुई। बादशाह पंहिंजनि माण्हुनि मां हिक खे हिकदमि हुकुम ॾिनो त उन झिरकीअ खे ॻोल्हेलो हणी हेठि किराए। संदसि नौकर उथी बीठो ऐं ॻोल्हेल में मिटीअ जो पकल ॻोल्हेलो विझी झिरकीअ खे ठकाव करायो। ॻोल्हेलो झिरकीअ खे जीअं ई लॻो तीअं ई अची हेठि फ़ाको कयो। बादशाह झिरकी झले नौकर खे ॾिनी त उन खे कुई छॾे। नौकर कपु तिखो करे झिरकीअ जे ॻीचीअ ते जीअं ई रखियो त झिरकीअ ॻाल्हायो, मुंहिंजा हमदर्द बादशाह, महिरबानी करे हिन खे कुहण खां झल। आउं तुंहिंजे जीतामड़नि नौकरनि मां हिकु आहियां। मूंखे जेकॾहिं मारींदे त सॼी उमिरि पियो पछताईंदे रहंदे, ऐं उन खां अलावा मूं अकेलीअ खे कुहण मां तोखे छा वरंदो जो मूं मां हिकु ॿूटी बि का मस थींदई। झिरकीअ खे ॻाल्हाईंदो ॿुधी बादशाह खे ॾाढी हैरत लॻी ऐं चयो, कमाल आहे जो ही पखी बि ॻाल्हाए सघे थो। झिरकीअ वरी ॻाल्हायो, मुंहिंजा हाकिम, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। आउं तव्हांजे इंतज़ार में हिते केतिरनि ई ॾींहंनि खां वेठी हुयसि। बादशाह पुछुसि, उहो भला कीअं? झिरकीअ वराणियो, गुस्ताखीअ जी माफ़ी बादशाह सलामत। मूंखे पर ॾाॾे जो न्यापो तव्हांखे ॾियणो हो। मुंहिंजे पर ॾाॾे मरण वक़्तु हिकु तमामु वॾो हीरो छॾियो हो। उन हीरे जी माप तव्हांजे गोॾे जेॾी थींदी, ऐं मुंहिंजो पर ॾाॾो वसियत करे वियो हो त ही हीरो अमानत आहे जेका बादशाह सलामत खे पहुचाइणी आहे। उन करे आउं तव्हांजी राह में हर रोज़ु ओसीड़ो कंदी रहियसि ऐं पक हुयमि त हिकु ॾींहुं उहो ज़रूरु ईंदो जॾहिं मुंहिंजी तव्हां सां मुलाक़ात थी वेंदी। झिरकीअ जी ॻाल्हि ॿुधी बादशाह चयो, मूंखे त अजब थो लॻे त ही पखी पाण वांगुरु ॻाल्हाए बि सघे थो। उन करे मूंखे हिन जी ॻाल्हि ते यकीन आहे। असांखे ॾियण लाइ हिन वटि पक कुझु आहे। झिरकीअ चयो, गुस्ताखीअ जी माफ़ी बादशाह सलामत। न रुॻो गोॾे जेॾो हीरो, पर मुंहिंजे पर ॾाॾे तव्हां ऐं तव्हांजे माण्हुनि लाइ हीअ नसीहतूं बि चयूं आहिनि जीअं उन्हनि नसीहतुनि मां तव्हांजो भलो बि थी सघे। बादशाह तंहिं ते चयो, महिरबानी करे ॿुधाए त उहे कहिड़ियूं नसीहतूं आहिनि जीअं आउं ऐं मुंहिंजा माण्हू उहे ॿुधी कुझु फैज़ हासिलु करे सघूं।
उन ते झिरकीअ बादशाह खे ॿुधायो, मुंहिंजा प्यारा राजा, मुंहिंजे परॾाॾे तव्हांखे ॿुधाइण लाइ ही 3 ॻाल्हियूं चयूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि उहा आहे त कंहिंजी बि मिठियुनि ॻाल्हियुनि ते एतबारु न कजांइ। ॿी ॻाल्हि उहा आहे त जेकी कुझु हथनि मां हलियो वञे उन जे मोटी अचण जी उमेद न रखजांइ। ऐं आख़िरी नसीहत उहा आहे त जेकी तुंहिंजो न रहियो आहे उन ते अफ़सोस हरगिज़ न कजांइ। हाणे मूंखे इजाज़त ॾे त तव्हां लाइ हीरो खणी अचां जेको मुंहिंजे परॾाॾे अमानत तौरु मूं वटि रखियो हो त हिन मुल्क जे बादशाह जे हवाले करियां। उहो हिन वण जे बिल्कुलु चोट ते रखियो आहे। बिना कंहिं सोच वीचार जे बादशाह सलामत हुकुम ॾिनो त हिन झिरकीअ खे आज़ादु कयो वञे। जेको माण्हू हिन झिरकीअ खे कुहण वारो हो तंहिं झिरकीअ खे हिकदमि आज़ादु कयो। झिरकी उॾामी बादशाह जे कुल्हे ते अची वेठी। उते पंहिंजा खंभ छंडे लसा कया ऐं पोइ बादशाह खे चयो, गुस्ताखी माफ़ी। बादशाह सलामत, महिरबानी करे तव्हां हिते ई तरसो जेसीं आउं वण जी मथीं चोटीअ ते पहुचां। पोइ झिरकी वण जे सभ खां मथां चोटीअ ते उॾामण लॻी, जिते कंहिं बि माण्हूअ जो गुलेलो पहुची न सघे। बादशाह ऐं हिन जा माण्हू केतिरी देरि ताईं हिन जे मोटण जो इंतज़ारु कंदा रहिया। सभिनी चयो त इजाती झिरकी बादशाह लाइ हीरो आणे, पर ईअं लॻो त झिरकीअ खां संदसि कयल वाइदो ई विसरी वियो आहे। हीरो आणु त पोइ जी ॻाल्हि थी, पर वण जे मथां चोटीअ ते वञी वेठी ऐं पोइ उतां चुरे बि न पई। हर हिक खे ॾाढी देरि थी रही हुई। सिज लहण में बाक़ी के लम्हात हुआ। आख़िर बादशाह सलामत रड़ करे झिरकीअ खे चयो, झिरकी किथे आई? उहो हीरो जेको तुंहिंजे परॾाॾे मूंखे ॾियण लाइ तुंहिंजे हवाले कयो हो, हाणे जल्दी खणी अच त मूंखे घर ॾे देरि पई थिए। झिरकी जॾहिं बादशाह जे वातां उहा ॻाल्हि ॿुधी त खिली खिली साणी थी वई ऐं पोइ चयो, बादशाह सलामत, मुंहिंजी ॻाल्हि खे दरगुज़र ई करे छॾियो त तमामु सुठो। तव्हांखे घर वञण में देरि पई थिए त भली हलिया वञो। हिते तरसी छो पिया आहियो? छा मूं तव्हांखे उहो ॿुधायो न हो त कॾहिं बि कंहिंजी मिठियुनि ॻाल्हियुनि ते एतबारु न कजो। हथनि मां हली वियल शइ जे मोटी अचण जो इंतज़ारु न कजो ऐं जेकी तव्हां वटि न रहियो आहे उन ते अफ़सोस हरगिज़ न कजो। बादशाह सलामत, तव्हां पाण कुझु सोचियो, आउं भला कीअं एॾो तव्हांजे गोॾे जेॾो हीरो खणी सघां थी, जॾहिं त आउं एॾी वॾी आहियां बि न। मूं त उहा कहाणी फ़क़ति तुंहिंजे जंबे मां निकिरण लाइ घड़े वरिती हुई। तो उन ते यकीन करे मूंखे आज़ादु करे छॾियो। हाणे आउं अहिड़े हंध ते आहियां जिते को मुंहिंजो वार बि वंगो नथो करे सघे। आउं तुंहिंजे पहुच खां बिल्कुलु परे आहियां ऐं मूंखे वरी फासाइण जो तूं सोचिजांइ बि न। महिरबानी करे मुंहिंजूं उहे नसीहतूं यादि रखजांइ ऐं ॿियनि खे बि उहे ॿुधाइजांइ। जेकी कुझु तव्हांजे हथनि में आहे उन जी चङीअ तरह हिफ़ाज़त कजो ऐं जेकी कुझु गुम थी वियो आहे उन जी वापसीअ जी उमेद न रखिजो। हाणे बादशाह सलामत, महिरबानी करे पंहिंजी महलात ॾे रवाना थी वञो, मतां रस्ते ते ऊंधा न थी वञेव। उहो चई झिरकीअ पंहिंजो पुछ मथे करे विठला थी विठ सिधी अची बादशाह जे गुलेल ते किरी, जेको उन वक़्तु मथे ॾिसी रहियो हो। बादशाह ॾाढो लॼारो थियो। हिकु नंढड़े पखीअ खेसि बेवकूफ़ बणाए वरितो। उन बैदि निहायत ग़मगीन हालत में महिलात ॾे मोटियो। झिरकी का देरि बादशाह ऐं उन जे माण्हुनि खे वेंदो ॾिसंदी रही। उन बैदि ख़ुशीअ मां उॾामी हवा में फेरियूं पाइण लॻी। अदाई आहे ॾाही झिरकीअ जी कहाणी। उमेदु आहे त तव्हांखे पसंदि ईंदी। अगरि तव्हांखे पसंदि आई आहे त महिरबानी करे असांखे हेठां कमेंट्स करे ॿुधाईंदा। अस्सलामु अलैकुम।